ॾिसो असां 2 महीना वेकेशन करण पिया हलूं ऐं इन में सुभाणे न परीहं ईद उल अज़हा थींदी। ईद उल अज़हा उहा आहे क़ुर्बानी आहे जंहिंमें पाण जानवर क़ुर्बान कंदा आहियूं। उन में छेलो बि थी सघे थो, दुंबो बि थी सघे थो, मेंहिं जो जानवर बि थी सघे थो, ढगो बि थी सघे थो, उठ जी क़ुर्बानी बि थी सघे थी। सही आहे, उठ जी क़ुर्बानी बि थी सघे थी। असां उठ जी क़ुर्बानी बि करे सघूं था। हीअ आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी रिवायत। कंहिंजी रिवायत आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी रिवायत आहे। अल्लाह साईं जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तमामु घणो प्यारो नबी हो ऐं अल्लाह पाक जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे खलीलुल्लाह बि कोठियो वञे थो। ठीकु आहे, खलीलुल्लाह यानी कि अल्लाह जो दोस्त। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह साईं जो दोस्त हो ऐं उनखे ख़्वाब में इशारो थियो त ए इब्राहिम अल्लाह जी राह में पंहिंजी का प्यारे खां प्यारी शइ क़ुर्बान कर। ठीकु आहे, ए इब्राहिम पंहिंजी का प्यारी शइ अल्लाह जी राह में क़ुर्बान कर। त अल्लाह साईं हज़रत इब्राहिम खे आज़मायो पई ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे प्यारे खां प्यारो जेको उठो हो उनखे अल्लाह जे राह में क़ुर्बान कयो। ॿीअ राति उनखे ख़्वाबु आयो त न अञा बि प्यारी, वरी हुन इन खां बि सुठो उठ क़ुर्बान कयो। टीह राति सेम उनखे इहो ख़्वाबु आयो। तॾहिं हुनखे ख़बर पई त अल्लाह हज़रत इब्राहिम खे ख़बर पई त प्यारो त मूंखे मुंहिंजो पुटु आहे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम। पोइ हू अरफ़ात जे मैदान में पंहिंजे नंढड़े पुटु हज़रत इस्माइल खे वठी अल्लाह जे राह में क़ुर्बान करण जे लाइ वठी वियो। हुनजे अखियुनि ते पटी ॿधी, हुन ते जेका तेज़ धार वारी काती हुई उनखे नंढड़े खे अल्लाह जे राह में क़ुर्बान करणु शुरू कयो। जॾहिं उहो अखियूं बंदि करे इहो कमु करे रहियो हो अल्लाह जे राह में